झांगी मंझ झंगन मूंखे मारवड़न सुन गणाई सेज में। पार्टी चेयरमैन मोहतरम रियाज अली चंद साहब, एडवोकेट अयाज सोलंगी साहब, मोहतरम मुमताज बिरोही, रियासन जतोई, सुल्तान दल, ममताज आरिसर जीएस महाल जा पार्टी जा कारकुनो, मुनवर उनड़, प्रेस क्लब जा सहाफ़ी दोस्तों, अॼोके असांजे एहतजाज में शरीक थियल भाइरो जीएस हिंदुदेश, जीएस जीएम सैयद। दोस्तों, तव्हां नईकोट जा शहर जा रहवासी शायद इहा ॻाल्हि न सम्झंदा हुजो त जीएसएन जा कारकुन अॼु ॻाढ़ा झंडा खणी करे तव्हांजे शहर में छो आया आहिनि, ऐं जेके बि दुकाननि में जेसिताणी मुंहिंजो आवाज़ वञे थो जेके माण्हू बीठा आहिनि उन्हनि खे घुर्जे त असांजूं चार चंद ॻाल्हियूं जेके तव्हांजे मौत ऐं ज़िंदगी जे बारे में ॿुधण जे लाइ ज़रा वेझो अचो ऐं ध्यान सां असांजूं ॻाल्हियूं ॿुधो। असां जीएसएन जा कारकुन तव्हां सिंध जे माण्हुनि सां गैर मशरूत मोहबत कंदा आहियो। इनखे छॾियो त इहे वञे गैर मशरूत मोहबत जे करे अॼु असीं नईकोट में एहतजाज जी सदा खणी आया आहियूं। अहिड़े दौर में जे दौर में तव्हां वटि लातदाद लाठड़ा एमएनए एमपी चूंडजी आया आहिनि थर जा, अरबाब बि हिते जा एमएनए एमपी थिया आहिनि, रहमा बि चूंडजी आया आहिनि, सैयद बि चूंडजी आया आहिनि, टालपुर बि हिते चूंडियल आहिनि, जिन खे तव्हां वोट ॾेई करे असेंबली में मोकिलियो आहे। पर उन्हनि मां को बि माण्हू नईकोट में, मिठीअ में, थरपारकर में, ॾेपले में या कंहिं ॿिए शहर में तव्हांखे तव्हांजे तकलीफ़ुनि खां आगाह करण जे लाइ अचण जे लाइ तयारु न आहे। जेकॾहिं तव्हांखे जाॻाइण ऐं तव्हांखे हक़ीक़तुनि खां आगाह करण जे लाइ के माण्हू अचनि था त उहे साईं जीएम सैयद जा पैरोकार आहिनि, जेके कुहाड़ी वारो झंडो खणी अचनि था, दर्द सहन ॾियनि था ऐं अयाज़ जे हुन शहर वांगुरु त हीअ सहन न ॾींदी चइनि, उथी ॾिस को आयो आहे प्यारा, ही शायदि साॻियो रमतो आहे, अॻु जीअं उनायो आहे प्यारा। जंहिं वक़्तु असांजी तंग तपे ऐं सास तपी आवाज़ खपे, तंहिं वक़्तु भली को कंध कपे जो आयो सो ॻायो आहे प्यारा। भाइरो, अॼु थर में कारे ॾुकार जो दौर आहे। थर में हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ त 5129 ॿार 5 सालनि जे दौरान फौत थी विया आहिनि ऐं हाणे जी जेका रिपोर्ट आहे त गुज़िरियल कुझु महीननि जे अंदरि 500 ॿार ग़िज़ाई किल्लत जे करे, मुनासिब खाधो मिलण जे करे फौत थी विया आहिनि। ऐं अॼु मुल्क जो पाकिस्तान जो चीफ जस्टिस मिठीअ में आयल आहे, तॾहिं असां नईकोट में तव्हांजे तर्फ़ सां ऐं मीडिया जे ज़रिए चीफ जस्टिस खे इहो पैगाम ॾियण जे लाइ आया आहियूं ऐं घुर करण जे लाइ आया आहियूं त 5 सालनि जे दौरान फौत थियल 2000 थर जे मासूम ॿारनि जे कत्ल जो केस सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं उनजी सिहत जी वज़ीर इज़रा पेचो जे ख़िलाफ़ दाख़िल कयो वञे, जंहिंजे करे जंहिंजे नाहिल हुकूमत जे दौरान 2000 खां मथे मासूम ॿार फौत थी विया आहिनि थर में। थरनि वटि खाइण जे लाइ कणिक न आहे, बरसातूं न पवण जे करे ॾुकार वारी सूरताल ज़रूर पैदा थी आहे, पर साॻई राजस्थान में बि थर आहे। उते इंडियन गवर्नमेंट जॾहिं बि थर हिंदुस्तान के थर में ॾुकार अचे थो त इंडियन गवर्नमेंट पंहिंजूं वसीला ऐं पंहिंजूं तवानायूं उन्हनि ते ख़र्च करे थी, सर्फ करे थी त असांजे घर वारो जेको शहराई इलाइक़ो आहे हिंदुस्तान जो,
उते ॿार नथा मरनि, जानवर नथा मरनि, माण्हू नथा मरनि, छो त जमहूरियत आहे, हुकूमत आहे, निज़ाम आहे। पर ही नाहिल असांजो माली आहे त मासूम गुलनि जो छा थींदो? ही नाहिल हुक्मरान जेके असां असेंबली में चूंडे मोकिलियूं था, उहे असांजा, असांजे हक़नि जा, असांजे धरती जे वसीलनि जा, असांजे माण्हुनि जा वारस ऐं धणी थियण जे बजाए उहे धुरियाई धारिया, मिट मुंहुं जा न थिया, मदियूं केरनि मन में खिलियो खिकारिया, सुबुह जो सारिया त उथंदा आहिनि उताकनि में। हुक्मरान रियासत की जिम्मेदारी होंदी है मानन जो तहफ़्फ़ुज़ करण, पर पाकिस्तान की रियासत मुकम्मल तौर पे नाकाम थी वही है। हाणे किश्तो खड़ी सॼी दुनिया में पिनन था, सॼी कॾहिं IMF वट कर्ज़नि जे लाइ वाधाइनि था, कॾहिं चाइना जा करा कर्ज़ बर्दाश्त कनि था, कॾहिं अमेरिका वटि कर्ज़नि जे लाइ वञनि था, कॾहिं चवनि था त 3 सालनि जे लाइ सऊदी अरब खां ओधर ते तेल खणंदासीं। माना पाकिस्तान हलाइण जे क़ाबिल न रहियो आहे। साईं GM सैयद जेका ॻाल्हि कई हुई, हिकु त पंजाब जी फौजी ऐं सियासी क़यादत जे झेड़े जे नतीजे में, ॿियो ही मुल्क मज़हबी दहशतगर्दी ऐं जुनूनियत जे नतीजे में, टियों मुआशी बहरान जे नतीजे में पाकिस्तान पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुतो। साईं GM सैयद जी उहा ॻाल्हि सच साबित थी चुकी आहे त पाकिस्तान बहरान दर बहरान अंजाम तरफ वधियो। तव्हांखे सिंध जे माण्हुनि खे अहिड़ी घड़ी में सुजाग थियणो पवंदो, गाफ़िल न थी वियो। गाफ़िल क़ौमुनि जो अशर तारीख़ में इबरतनाक थींदो आहे। असां तव्हांखे जाॻाइण जे लाइ निकिता आहियूं, असां तव्हांजा मुहाफ़िज़ आहियूं, तव्हांजा वेन गार्ड आहियूं, तव्हांजो तहफ़्फ़ुज़ कंदड़ आहियूं। इन जे करे त तव्हांजे मासूम मिस्किन थरिया, हालांकि ही बि इलाइक़ो थर सां वास्तो रखे थो, पर मिठीअ जी, नंगर पार्कर जी ऐं लीपले जी, इन्हनि जेके पोइते था, जेके सहराई इलाइक़ा आहिनि, उन्हनि जी हालत आए ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। ॿियो वरी हू जेको हितां जो वेल ड्रेसिंग ऐं मेकअप करे, मेकअप जे तह सां थपियल जेको पीर आहे कुरैशी साहब, जेको परॾेही वज़ीर आहे पाकिस्तान सॻोरे जो, उहो वरी जेको जंहिंजा घर में मुरीद आहिनि, लीपले में हुनजा मुरीद, उमरकोट में हुनजा मुरीद, छाछरे में हुनजा मुरीद, लख लानत जे हुन पीर ते मुरीद हिते कणक विराइण लाइ अफ़गानिस्तान वियो। अड़े तुंहिंजा मुरीद त बाबा हिते सिंध में रहनि था, तूं इस हितां इलेक्शन में बीहंदो आहीं ऐं पंहिंजा माण्हू हिते इलेक्शन में बीहारे, मुरीद जॾहिं इलेक्शन अचे तॾहिं मुरीदनि खे चवे त फलाणे खे वोट ॾियो, मूंखे मुंहिंजे माण्हुनि खे वोट ॾियो, हिन खे वोट ॾियो, सीट एडजस्टमेंटूं करे। ऐं जॾहिं थर जा माण्हू बुख मरनि, बेरोज़गार हुजनि, उन्हनि जे ॿार ग़िज़ाई किलत जे करे फौत थियनि, संदसि मुरीदनि जेके संदसि मुरीदनि दरगाह जा, उहे जॾहिं ग़िज़ाई किलत जे करे मरनि था, त ही कहिड़े क़िस्म जो नामनियाद मुर्शिद आहे जेको कणक डिप्लोमेसी तहत अमेरिका खे राज़ी करण जे लाइ, दुनिया जे अखियुनि में धूड़ विझण जे लाइ कणक जा जहाज़ भराए वञी करे काबुल ऐं कंधार में विराए। इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झणु खपे त ही जेके बि पीर, जेके बि मुर्शिद, जेके बि वॾेरा, जैसे मुर्शिद हिननि जे लाइ चयो आहे भिटाई त जैसे लोड़ा उठिया जिनी संदी धीर, त मारूड़ा फ़क़ीर कहंदड़ ॾींदा त आहिनि। भाड़ी ऐं बुज़दिलनि कमज़ोर इरादनि जा माण्हू आहिनि। तव्हांजो वतन खपाए अथनि, थर जो कोयलो त खपे थो आसिफ ज़रदारी खे, फरियाल तालपुर खे, मुराद अली शाह खे। थर जे कोयले में नापाक नज़रूं विझी वेठा आहिनि त जीअं पैसा ऐं दौलत ईंदी, करप्शन कंदासीं, इक़्तिदार खे हलाईंदासीं, राज कंदासीं। पर सिंध जा माण्हू बुख मरनि था, थरनि खे कणक नथी मिले। सुरे खाधल हिकिड़ी कणक जूं ॿोरियूं खणी उहे पंहिंजे केन कमिशनरनि जे ज़रिए माण्हुनि खे ॾियनि था, ऐं उनजे नतीजे में जेका माण्हुनि सां उते मिठीअ में, ॾीपले में, ॿियनि हंधनि ते जेका तज़लील माण्हुनि जी कनि था, उहा एॾी त तज़लील ॾुखोईंदड़ आहे जो माण्हू हाणे उन्हनि कमिशनरनि ऐं फूड डिपार्टमेंट वारनि वटि कणक जी अधु ॿोरी वठण जे लाइ वञनि था, इज़त नफ़्स मौजूदी थिए। छो पंहिंजी धरती, पंहिंजा अख्तियार, पंहिंजा वसीला, पंहिंजी मालिकी हूंदे पंहिंजी धरती ते सिंध जा गैरतमंद वासियो, तव्हां ख़ामोश आहियो। तव्हांजी ख़ामोशी जो नतीजो इहो निकितो आहे
त पाकिस्तान जे नाले ते 71-72 साल गुज़री विया आहिनि, पर ॻाढ़ो झंडो जेको हिन ॿार जे हथ में आहे, यार हिन झंडे वारनि कॾहिं बि तव्हां खां हिन तक ते बीह करे इहो न चयो आहे त रियाज़ चांडीअ खे वोट ॾियो त असेंबली में वञे। तव्हां वोट दरबाबनि खे ॾियो था, तव्हां वोट कॾहिं लाट खे ॾियो था, कॾहिं तव्हां वोट मेघवाड़नि खे ॾियो था, कॾहिं तव्हां वोट रायमुनि खे ॾियो था, पर असांजो तव्हां सां रिश्तो वोट खां मथां रिश्तो आहे। उहो सिंध जे आज़ाद वतनी हैसियत जो रिश्तो आहे, क़ौम जो रिश्तो आहे, धरती जो रिश्तो आहे। ॿारनि जे अंदरि न सुम्हो, दुकाननि जे अंदरि पंहिंजे कननि खे बूटे न वियो, अखियुनि खे खोलियो, दिमाग़ खे खोलियो, ॾिसो त सिंध जा माण्हू तव्हां सां हिन मुल्क जे अंदरि बेदन कहिड़ी पई थिए। तव्हांखे दीवार सां लॻायो पियो वञे त ही जेके पीपल्स पार्टी हुकूमत आहे, तव्हां हुनखे वोट ॾिना आहिनि, चवनि था असांखे सिंध जे माण्हुनि वोट ॾिना आहिनि। बाबा सिंध जे माण्हुनि जो तहफ़ुज़ त करियो, माण्हू बुख मरनि था, काशी सूरताल एॾी ख़राब आहे, करबला जो मंज़र आहे काछे में, थर पारकर में करबला जो मंज़र आहे, पाणी कोन्हे, सॼी सिंध वीरान ऐं भड़भांग थी वई आहे, तेल ऐं गैस जेके इलाइक़ा पैदा कनि था उते बुख ऐं ज़िलत वारी ज़िंदगी माण्हू गुज़ारनि था। त पोइ अहिड़ी जमूरियत ते लानत न हुजे जे जमूरियत में माण्हू ज़िंदगी गुज़ारे नथा सघनि, जी नथा सघनि। माण्हू हज़रा पीचो जो को ॿार बुख जे जेके ग़िज़ाई किलत मौत जी तकलीफ़ हिकु माउ खे केतिरी थींदी हूंदी, हिकु पीउ खे केतिरी थींदी हूंदी, पर ही इक़्तिदार जे ख़ातिर कूड़ा वाइदा कंदड़ नाहिल क़िस्म जा हुक्मरान आहिनि, जेके तव्हांखे हर आए ॾींहुं दुनिया जे बैंकुनि वटि कर्ज़ी पिया रखनि, जेके दुनिया खां पैसा वठनि। असीं सभु लामुआला उन्हनि बैंकुनि जा कर्ज़ी आहिनि, वसीला असांजा, तेल असांजा, गैस असांजा, रोडनि जा टैक्स असांजा। जेको ॿार चिप्स खाए थो 5 रुपए वारो, इहो चिप्स वारो बि पाकिस्तान गवर्नमेंट वटि टैक्स अदा करे थो, पर नतीजे तौर ते टैक्स ॾियण जे बावजूद बि बुख असांजो मुक़दर पढ़ियल आहे, ज़िलत असांजो मुक़दर पढ़ियल आहे। तव्हांखे जागणु खपे, जेकॾहिं तव्हां हिन घड़ी न जाॻिया त पोइ इहे सम्झी छॾियो त थर में त ॾुकार आहे ई आहे, पर सॼी सिंध थर में तब्दील थी वेंदी ऐं तव्हां मुकमल तौर ते करोड़े माण्हू मौत जे वर चढ़ी वेंदा। तंहिंजे करे जीएस महाज़ अॼु नए कोट में मोहतरम रियाज़ अली चांडीअ जे सरबराह में असां हिन नंढड़े एहतिजाज जे ज़रिए तव्हांखे पैगाम ॾियण ऐं हुक्मराननि खे ॿुधाइण आया आहियूं त एहतिजाज जो ही सिलसिलो थर जे हर शहर में, सिंध जे हर शहर में जारी सारी रखंदासीं। थरनि खे हुननि जे हक़ जे मुताबिक़ हुननि खे कणक बि ॾियो, हाथ घोड़ा खे जिन जूं सहूलियतूं बि ॾियो, इस्पतालनि खे डॉक्टर बि ॾियो। इहो तव्हां अहसान नथा करो, इहो असांजे माण्हुनि जो मादरी हक़ आहे, इहो असांजे माण्हुनि जो तारीख़ी हक़ आहे। छो त सिंध जा माण्हू धरती जा धणी आहिनि, वतन असांजो आहे। तव्हां चोरनि जो ऐं धाड़ेलनि ऐं दहशतगर्दनि जो मुल्क न आहे, मुल्क असां सिंधियुनि जो आहे, सिंध असांजी माउ आहे। असां पंहिंजी ई धरती ते जेकॾहिं टे वेला मानी नथा खाई सघूं त हुनजा ज़िम्मेवार आहियो तव्हां। पंहिंजे ग़लति पॉलिसी जे करे, पाकिस्तान असांजे करे न, पंहिंजे ग़लति मुआशी पॉलिसी जे करे ऐं करप्शन जे करे तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। इमरान खान जो हक़ जी माखी आहे, थर में जेका लहंदी आहे तकड़ी लाइ बि नओं पाकिस्तान ठही वेंदो हुयो। नओं पाकिस्तान बि सिंधियुनि जे ज़िंदगी ऐं मौत ते नाले ते तामीर थियण जी कोशिश पई थिए। जेकॾहिं पुराणो पाकिस्तान हो तॾहिं बि सिंधी बुख ऐं ज़िलत जो शिकार हुआ। इन जे करे तव्हांजे पुराणे पाकिस्तान ते बि लख लानत हुजे, तव्हांजे नए पाकिस्तान ते बि लख लानत हुजे। न खपे थो अहिड़ो पाकिस्तान जंहिंमें 7 करोड़ माण्हुनि जो वजूद दाव ते लॻी वञे ऐं हाणे तव्हां असांखे अञा वधीक कर्ज़ी करण जे लाइ बैंकुनि वटि अलाए दुनिया जे ॿियनि मालियाती इदारनि वटि रोज़ दामन फैलाए वञो था। पुटी मरण खपे। इख़लाक़ी तौर तां मुल्क हलाइण जा हाणे मिजाज हुया। तव्हांखे ही मुल्क जी हाणे इख़लाक़ी तरह 23 मार्च 1940 वारे उन करारदाद जे वाइदे मुताबिक़ इख़लाक़ी तरह तव्हांखे हाणे पाकिस्तान खे ख़तमु करणु खपे। छो त जेको मुल्क पंहिंजे अवाम खे इंसाफ़ नथो ॾेई सघे, जेको मुल्क पंहिंजे माण्हुनि खे मानी नथो ॾेई सघे, जेको मुल्क पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे वसीलनि ते हक़ में ॾियण जे लाइ तयार आहे,
जेको मुल्क टिन वेलनि जी मानी लिबास ॾियण जे लाइ तयारु न आहे, जेको मुल्क असांखे ज़िंदगी जी ज़मानत ॾियण लाइ तयारु न आहे, दहशतगर्दनि ऐं फोरुनि जो जेको मुल्क आहे। 23 मार्च 1940 में तव्हां पाकिस्तान इन मुआहदे ते ठाहियो हो त ही रज़ाकाराना फेडरेशन हूंदो ऐं जेका बि रियासत बशमूल सिंध, पंजाब, बंगाल ऐं सरहद जे जेको बि मुल्क ऐं जेका बि रियासत पाकिस्तान खां अलॻि थियणु चाहींदी उहा कानूनी तरीक़े सां इन जी मिजाज हूंदी त पाकिस्तान खां अलॻि थी वञे। अॼु त पंहिंजे तबाही मुल्कनि जे टुटण जो सबबु बणजंदी आहे। सोवियत यूनियन मुआशी तबाही जे करे ऐं ग़लति पॉलिसियुनि जे करे टुटी वियो हो। पाकिस्तान मुआशी क्राइसिस मां गुज़रे थो, तंहिं करे उहा पंहिंजा अखलाक़ी पंहिंजे वजूद जा सभु जवाब विञाए चुको आहे। तंहिं करे मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो अपील करण आया आहियूं त पंहिंजे थरी भाइरनि जी मदद करो। ॿारनि जे मौत जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। अॼु असां उन सिलसिले में तव्हां वटि आया आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जी सिंध महिरबानी।